मैं गुलाम नबी भाई से गुजारिश करूंगा कि जगह नहीं हो जगह। हाँ बैठ जाए मजलूम की तरफदारी और हिमायत के लिए थोड़ा वक्त लगा दे। बैठ जाए यहाँ इत्मीनान से। आप भी बैठिए। फकीर भाई रो ना फकीर नहीं रो बाबा नहीं रो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस वक्त हमारे दरमियान में मौजूद हैं नाना राजर साहब, शहर की मारूफ शख्सियत हैं। MP शहर की मारूफ शख्सियत हैं। असलन जो बात समझने की वो ये है, आप अगर खामोशी इख्तियार करेंगे तो बात को समझ में आएगी। ये बात भी खुराक की तरह होती है, इसके बगैर भी हम जो ना एक्टिव नहीं होते हैं। ये बात भी खुराक है, जैसे हम खुराक खाकर तंदुरुस्त होते हैं ना, ऐसी बातों से हमारा जहन बनता है और हम जुल्म के खिलाफ उठकर खड़े होते हैं। इससे पहले आप पहले बैठ जाए इत्मीनान से और तसल्ली रखें। तो बात ये कर रहा था कि ये इंसानी वजूद अल्लाह ने हमें दे दिया, मगर ये एक वर्दी की हैसियत रखता है, इससे इंसान की पहचान नहीं हो सकती। कितने पुलिस की वर्दी में बेपुलिसियां हैं जो अपने फराइज से गाफिल हैं। तो इंसान भी अगर अपने फराइज से गाफिल हो जाए तो फिर इंसानी वर्दी का एहतराम नहीं किया जाता, बल्कि उसके अंदर छुपे इंसान को बेनकाब किया जाता है। तो अल्लाह ताला ने इंसान पैदा किया है और इंसान की एक खूबी है कि वो जुल्म से नफरत करता है और मजलूम से हमदर्दी और उससे मोहब्बत करता है। तो मैं गुजारिश करता हूँ नाना दस्तगीर साहब से कि वो अपने बयान से हमारे अंदर जो जज्बात हैं और जो हम इस वक्त जिस मकसद के लिए जमा है उसके अंदर, ताकि हमें नई रूह होंगे और हमें कोई ऐसे इक़दामात बताएं कि जिससे इंसाफ की बालादस्ती कायम हो और मजलूम की दादरसी हो सके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां कोई वाक़ियो थियो, तमामु अफ़सोसनाक थियो। असां जूं हमदर्दियूं उन्हनि जे पूरे ख़ानदान सां आहिनि, जुड़े जे ख़ानदान सां। उन्हनि सां तमामु घणी ज़्यादती थी आहे, जेका चइजे उहा तमामु घटि थी आहे। जेके हुन जा माण्हू 3 माण्हू फौत थी विया आहिनि, 4 फौत थी। अच्छा, चौथों भी फौत थी वियो आहे। अल्लाह ताला चौथे जी कोई कंफर्म थिया, अल्लाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए ऐं उहे शहीद आहिनि ऐं बेगुनाह शहीद थिया। अल्लाह ताला उन्हनि खे मग़फ़िरत फरमाईंदो। असांजे तरफ़ां साहब पगार जे तरफ़ां हो जमायत सॼी तव्हांजी सपोर्ट में आहे ऐं इंशाअल्लाह ताला हिते छांगड़ में तव्हांखे का तकलीफ़ कोन थींदी। तव्हांजे लाइ खाधे पीते जो जमायत इंतज़ाम कंदी, राहत जो इंतज़ाम कंदी, जेतिरा ॾींहं तव्हां रहंदो बेफ़िक्री थी रहंदो। इहो पीर साहब जो हुकुम हो तो बाबा हिननि जी फुल सपोर्ट करणी आहे, कानूनी मदद भी करणी आहे। कानूनी मदद जे लाइ असां बि हिन तवसुस सां जेका तव्हां हिते प्रेस क्लब जे बीठा आहियूं साम्हूं, प्रेस जे दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध ऐं ॿिया जेके बि हिन वास्तेदार ज़िया लंजार साहब आहे, उनखे बि अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे जिन दोस्तनि जो हिननि जो मुतालबो आहे त जिन कातिलनि उन्हनि ओरिजिनल कातिलनि ते FIR कढी वञे, हिननि जो जाइज़ मुतालबो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो असांजो सिंध जो जेको अॻुवान आहिनि उहे बि उते ज़रूरु प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, उहे बि चवंदा ऐं हिते इंशाअल्लाह ताला अॼु मसइलो हल थियणु खपे ऐं जेको थींदो मथा जुनेजा साहब जेके आहिनि से मखदूम साहब जा मुरीद आहिनि, मखदूम साहब पाण तशरीफ़ फरमा थियनि था
इंशाअल्लाह ताला असां सभु गॾु असां वरी बि सदर पाकिस्तान के, वजीर आजम के, चीफ ऑफ आर्मी स्टाफ के, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के सभिनी खे इहो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे कानून मुताबिक़ कदम खयो वञे। हिननि जा जेके मुतालबा आहिनि इहे मञिया वञनि। 3 ॾींहं थी विया आहिनि, इहे तमामु वॾो एहतिजाज आहे ऐं हिन घटि न सम्झो वञे। ही केॾा परेशान हूंदा, हिन जा नंढड़ा नंढड़ा ॿार बि आहिनि, सर्दी बि आहे, कीअं हिते रहंदा हूंदा, केॾियूं परेशानियूं हूंदियूं। पोयां हिननि जा जेके घर में ॿिया भाती हूंदा उहे केतिरा परेशान हूंदा। असां उन्हनि जे लाइ बि दुआ कयूं त अलाह ताला उन सभिनी खे सब्र ॾींदो, हिननि खे बि सब्र ॾींदो ऐं असां हुर जमायत बि सभु अगरि हिननि सां गॾु आहे हर मुश्किल घड़ी में। तव्हांजी महिरबानी ऐं सब्र कयो। सब्र में इंशाअल्लाह ताला बहितरी थींदी। अल्लाह ताला बहितरी चाहींदो। मखदूम साहब बि चवंदा अचे पियो तशरीफ़ मत थींदा इंशाअल्लाह ताला तव्हांजे लाइ उहो बि बहितर सोचींदा ऐं बहितर तव्हांखे ॿुधाईंदा। महिरबानी तव्हांजी। मसूरी पक्ष आंगड़ जा सदर हाजी नाम दस्तगीर नाना राजर साहब जेके हिते